पंहिंजावेरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी प्यारी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजावेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि, छो त ड्रामो हिकु बहितरीनु मोड़ ते पहुतो आहे। हाणे तव्हां ॾिठो जाबिर खे शामिर, गुलशेर ऐं जेको आहे जमशेर ऐं रुंडो टई गॾिजी करे अखियुनि में मिटी विझी करे कुटको ॾेई आया, त जंहिंमें तव्हां ॾिठो त हाणे हू बदिले वठण जे लाइ उते वञी पुॻो। यानी अचण वारे एपिसोडनि में ज़बरदस्त सीन ॾिसण वारा आहिनि। उन सां गॾोगॾु हाणे सांवल बि ॻोल्हे रहियो आहे पंहिंजे भाउ जे क़ातिल खे, त मुंहिंजे भाउ जो क़ातिल केरु आहे, छा उन खे क़ातिल मिली वेंदो। वक़्ती तौरु दोस्तो उन खे का शइ कोन मिलंदी, अॻिते मथां इन जो को रस्तो खुले। बाक़ी तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हाणे अचण वारा एपिसोड उअं ई ज़बरदस्त थींदा, छो त हसीना बेगम बि हाणे जिन हुजण जा बहाना करे थी त मूंखे जिन थी वियो आहे, मूंखे भूत थी वियो आहे, यानी पंहिंजी जान छॾाइण जे लाइ माना उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं करे थी, जंहिंखे हू सोरठ बि भली टकरी आहे। बहरहाल दोस्तो वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगरि तव्हांखे अपडेट सुठी लॻे त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ अव्हां जो ई पंहिंजो चैनल आहे, हिन ते अव्हांखे बहितरीन खां बहितरीन अपडेट्स लगातार मिलंदा रहंदा।